अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माई टीवी न्यूज़ में भलीकार आहियां मोमल पंवर। नाज़रीन पाण अॼु मौजूद आहियूं आर्ट कौंसिल कराची में, जिते सिंधी अदबी संगत जी 75वीं जुबली डायमंड कॉन्फ्रेंस जेका आहे उहा मुनक़द कई वई आहे। अचो तव्हांखे इन बाबति ॾेखारियूं था। अॼु 75 साल सिंधी अदबी संगत के गुज़रिया आहिनि ऐं काफ़ी अरसे खां सिंधी अदबी संगत कराची जेका आहे ख़ासि करे उहा मठार में ही ख़ामोशी में ही सो असां कोशिशि कई आहे त पंहिंजी शाख़ुनि खे थोरो उन्हनि में का तहरुक कई फ़ाल उन्हनि खे कयूं ऐं मुतहरिक कयूं, उन्हनि में का तहरीक पैदा कयूं। सो इन सिलसिले में असां हिकिड़ी डायमंड जुबली कॉन्फ्रेंस मुनक़िद कई आहे। तव्हां ॾिठो हूंदो त माशाअल्लाह हाज़िरी जे लिहाज़ खां सॼो ऑडिटोरियम भरियलु आहे ऐं माण्हू वीचारा परे परे खां लाड़काणे खां वठी कराची ताईं असांजा दोस्त आहिनि कॉन्फ्रेंस में शरीक थियण जे लाइ आया आहिनि। ऐं तव्हां इहो बि ॾिठो हूंदो त सिंध जा जेके लीजेंड्स आहिनि, वॾा ॾाहा आहिनि, दानिश्वर आहिनि, लेखक आहिनि, कहाणीकार आहिनि, शाइर आहिनि, उहे सभु हिन प्रोग्राम में मौजूदु आहिनि। ऐं मुंहिंजी इहा ख़्वाहिश आहे त सिंधी अदबी संगत जो जेको बूटो 75 साल अॻु हयो वियो ऐं हाणे उहो वधी हिकिड़ो वॾो वणु थी चुको आहे, उन जी छांव जेका आहे सा ईअं क़ाइमु ऐं दाइमु रहे। उन जा गुल जिन में शाइर, कहाणीकार, नसर नवीसा आहिनि, उहे सॼे माहौल खे मुअतर कंदा रहनि ऐं उपकारींदा रहनि। सिंधी अदबी संगत जी हिकिड़ी त ख़ूबी इहा आहे त उहा एशिया जी वॾे में वॾी अदबी तंज़ीम आहे। ऐं ॿियो सिंधी अदबी संगत खां हिकिड़ो इहो क्रेडिट वञे थो त सिंध जे ख़िलाफ़ु जॾहिं बि साज़िशूं थियूं आहिनि हिन गुज़िरियल 75 सालनि में, त सिंधी अदबी संगत चुप करे ख़ामोश थी न वेठी आहे ऐं हुन हिकिड़ो पंहिंजो मुस्बत ऐं हिकिड़ो मज़ामती रोल अदा कयो आहे सिंधी समाज जे अंदरि। ख़ासि तौर ते 1 यूनिट वारे दौर में जॾहिं 1 यूनिट लागू कयो वियो त उन दौरान बि सिंधी अदबी संगत सभ खां पहिरीं अॻियां निकिती, छो त सियासी अॻुवाणनि ते सियासत ते पाबंदी हुई ऐं वाहिद सिंधी अदबी संगत ही जंहिं कंहिं बि शइ जी परवाह न कई ऐं मैदान में निकिरी पई। अहिड़े तरीक़े सां वरी थोरो जेकॾहिं असां अॻिते हलंदासीं त वरी असांखे ज़ियाई मार्शल लॉ नज़र अचे थी ऐं हुन में असांखे MRD जहिड़ी तहरीक नज़र अचे थी त सिंधी अदबी संगत जीअं ज़िया जे हिकिड़े कहरी दौर में, हिकु ऊंदाहे दौर में जीअं MRD तहरीक या जीअं ॿियूं सियासी पार्टियूं हुयूं, ख़ासि तौर जीअं अवामी तहरीक आहे ऐं ॿियूं, त अहिड़े तरीक़े सां सिंधी अदबी संगत बि हिकिड़ो पंहिंजो रोल अदा कयो ज़िया जी मार्शल जे ख़िलाफ़ु। उन खां पोइ वरी कुझु सालनि खां पोइ वरी सिंध में बिटो मकानी निज़ाम लागू कयो, यानी हिकु सिंध ॿ निज़ाम आहे। त उन निज़ाम जे ख़िलाफ़ बि सिंधी अदबी संगत मैदान में निकिरी पई ऐं हुन हिकिड़ो भरपूर पंहिंजो किरदारु अदा कयो, हिकु अहिड़ी जिदोजहद किरदारु अदा कई त हुन जॾहिं बिटे मकानी निज़ाम में जॾहिं सिंधी अदबी संगत एहतिजाजी मुज़ाहिरा थींदा त असांखे ईअं लॻंदो ॼण असां पोइ माज़ी में मोटी विया आहियूं। असांखे हिकिड़ो 1 यूनिट वारो दौरु यादि ईंदो, सिंध में MRD वारो दौरु यादि ईंदो। अहिड़े ई हवाले सां जेका अॼु सिंधी अदबी संगत जी 75वीं सालगिरह मल्हाई वई आहे, उन में बि सिंधी अदबी संगत जे हुन किरदार खे यादि कयो आहे जेको हुन माज़ी में पंहिंजो किरदारु, माज़ी में हुन पंहिंजो रोल अदा कयो आहे। यानी जॾहिं असां सिंधी अदबी संगत जे माज़ी ते ॻाल्हाईंदासीं त उन में असांखे सिंधी अदबी संगत जो हिकिड़ो मज़ामती रोल, हिकिड़ो मज़ामती किरदारु यादि ईंदो। ऐं हिन अॼु बि जेका सिंधी अदबी संगत जी मुख़्तलिफ़ निशस्तूं थियूं, उन में जेका सिंधी अदबी संगत जी तारीख़ जे हवाले सां निशस्त थी, या जेके सिंधी अदबी संगत जा उत्तम किरदार हुया, पंहिंजो गोबंद माली खां वेंदे अयाज़ कादरी ताईं, ताज जो ताईं, त उन्हनि बि उहे बि हिकिड़े पंहिंजे इरादे ते अटल बीठा रहिया ऐं उन्हनि सिंध जे हवाले सां कॾहिं बि पोइते न हटिया ऐं पंहिंजे अमल में, पंहिंजे कौल में, पंहिंजे फेल में पुरअज़म थी बीठा रहिया। उनखां पोइ वरी जेको अॼोकी कॉन्फ्रेंस में जेका सिंधी कहाणी जो मरतबो कहाणी निशस्त थी, उन में बि जेके नसीम खल खां वेंदे नूरुलदा शाह ताईं जेके पंहिंजो जिन कहाणी में पंहिंजो हिकिड़ो किरदारु अदा कयो आहे, जिन जी कहाणी सिंधी समाज खे लोॾे विधो, जेके ज़ुल्म जा कोट आहिनि उन्हनि कोटनि में ॾार विधा, त उन में बि जेको आहे सो जेको क्रेडिट वञे थो उहो सिंधी अदबी संगत लाइ क्रेडिट वञे थो, छो त इहे जेके बि कहाणीकार आहिनि उहे सभई कहाणीकार सिंधी अदबी संगत जी गजाणियुनि में आया, उन्हनि सिंधी अदबी संगत जी गजाणियुनि मां सिखियो ऐं उन्हनि पंहिंजूं कहाणियूं सिंधी अदबी संगत जी गजाणियुनि में पढ़ियूं ऐं तनक़ीदी नज़र मां गुज़री उहे समाजंदा आहियूं। ऐं उनखां पोइ वरी जेको मुशाइरो थियो, मुशाइरे में जेका शाइरी पढ़ी वई उहा बि हिकु मज़ामती शाइरी पढ़ी वई, जंहिंसां ॼण ईअं लॻो त समाज जे अंदरि का धुर, को तहरुक आहे जेको अञा बि जारी आहे। अॼु ही जेको प्रोग्राम थियो आहे 75 साला प्रोग्राम आहे, सिंधी अदबी संगत खे 75 साल मुकमल थी विया आहिनि
इन मौक़े ते पंहिंजे वॾनि खे यादि करणु, पंहिंजे माज़ीअ खे यादि करणु मां सम्झां थो त हिकु सुठो सौण आहे ऐं इन सौण खे, इन रिवायत खे अॻिते वधाइणु खपे। सिंधी अदबी संगत हिकु उहा तंज़ीम आहे जंहिं सिंध में न रुॻो अदब जे वाधारे ऐं तरवीज जे लाइ कमु कयो आहे, पर इन संगत जेको आहे सो समाजी ऐं सियासी महाज़न ते बि वॾी वेड़ भिड़ी आहे। ख़ासि तौर ते वन यूनिट तहरीक खे असां ॾिसूं था त वन यूनिट तहरीक जो मुख्य सरवाण जेका हुई उहा सिंधी अदबी संगत ऐं सिंधी अदीब हुआ। हिन जे करे मां भायां थो त हीउ जेको प्रोग्राम आहे उन्हनि माण्हुनि खे यादि करण जे लाइ आहे। असां पंहिंजे हीरोज़ खे यादि कयूं, उन्हनि खे ट्रिब्यूट पेश कयूं, उन्हनि खे ख़राज तहसीन था पेश कयूं पिया ऐं इन प्रोग्राम खे सिरजण में जिन माण्हुनि जो हथु आहे उन्हनि खे सैल्यूट था पेश कयूं पिया। त अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम करे असां पंहिंजे नौजवान नस्ल खे ऐं ईंदड़ नस्ल खे असां हिकु अहिड़ो गस था ॿुधायूं पिया जेको गस आहे त असांजो माज़ी छा रहियो आहे, असां हाल में छा आहियूं ऐं असांजो मुस्तक़बिल छा हुअणु घुरिजे। त इन हवाले सां मां भायां थो त हीउ प्रोग्राम, हीउ सिंधी अदबी संगत ऐं सिंधी अदबी संगत में जेके इख़्तिलाफ़ आहिनि उहे पंहिंजी जाइ ते आहिनि ऐं उन्हनि इख़्तिलाफ़नि खे मुंहिंजो ख़्यालु आहे त विसारणु खपे ऐं उन्हनि इख़्तिलाफ़नि खे हिकु पासे ते रखी करे, जीअं तक़रीरुनि में बि तव्हां ॿुधो त बाबा कुर्सीअ जी लालच में अची करे जेकॾहिं असां सिंधी अदबी संगत खे विराईंदासीं त इहा पुरज़ा थी वेंदी। हिन जो जेको कार्ज आहे उहो ख़तमु थी वेंदो ऐं इन कार्ज खे बहितर नमूने में इस्तेमालु करण जे लाइ ज़रूरी आहे त असां गॾु थी करे घटि में घटि अदबी वाधारे ऐं ख़ासि तौर ते जेके सिंध जूं हींअर हालतूं आहिनि, सिंध जे हालतुनि जे पटांदड़ असां पंहिंजे अदब जे रुख खे मुतयन कयूं ऐं मां भायां थो त इहो वॾे में वॾो असांजो कंट्रीब्यूशन थींदो टुवर्ड्स अवर फ्यूचर, टुवर्ड्स अवर कमिंग जेको असांजो नस्ल आहे उनजे लाइ असां हिकिड़ो बहितर नमूने में पैगाम ॾेई वेंदासीं। सिंधी अदबी संगत खे 75 साल थी चुका आहिनि ऐं हीउ तमामु पुराणो अदीबनि जो हिकिड़ी तंज़ीम आहे ऐं मां पाण हिन साल जेको इलेक्शन थी उन में मां बिना मुक़ाबले और जॉइंट सेक्रेटरी थी वियमि ऐं हिते ॾाढो तमामु बहितरीनु प्रोग्राम हले पियो ऐं हिते उनखे जिते जंहिं शाखनी कराची जे 5 शाखनी प्रोग्राम गॾिजी करे करायो आहे त तमामु बहितरीनु प्रोग्राम करायो आहे। उन्हनि खे जस हुजे जो एॾी महांगाई जे दौर में उन्हनि एॾो ख़ूबसूरत प्रोग्राम करायो आहे ऐं तमामु बहितरीनु प्रोग्राम सुठो आहे। मां सम्झां थी त तमामु घणी कामयाबु कॉन्फ्रेंस थी, छो त सिंधी अदबी संगत जो जेको रोल रहियो आहे सिंध जी तारीख़ ऐं अदब में उहो इंतिहाई नुमाया आहे ऐं इहो घटि हूंदो आहे त अहिड़नि मुल्कनि में अहिड़ा इदारा ठहनि एतिरो पाण खे अॻिते खणी अचनि। उन में तव्हां जेके मकाला ॿुधा उन में इहो तव्हां ॾिठो त कहिड़नि कहिड़नि अदीबनि जो उन में किरदारु रहियो आहे, उन्हनि जो रोल कहिड़ो रहियो आहे ऐं उन्हनि छा छा न कयो आहे। त इन जो मतिलबु इहो थियो त रुॻो ॾेखारण जे लाइ का अहिड़ी कोन ठही हुई इहा सिंधी अदबी संगत, पर उनजो मक़सदु इहो हो त सिंधी अदब खे अॻिते कीअं वधाइजे। सो इन में हिकिड़ी जनरेशन कोन्हे, हिन में जनरेशन्स खां पुठियों जनरेशन, हिकिड़े नसुल खां वठी पोइ ॿियो नसुल, टियों नसुल, अलाए केतिरा नसुल थी विया आहिनि। उन्हनि सभिनी खे हिकिड़ी जाइ ते गॾु करे तव्हां पंहिंजी माज़ीअ खे यादि कयो, हाल खे यादि कयो, मुस्तक़बिल जा प्रोग्राम ठाहियो, इहा तमामु सुठी कोशिशि आहे, शानाइती कोशिशि आहे। राशिद लखमीर साहिबु जेको हिते जो सेक्रेटरी साहिबु रहियो आहे उन खे 5 शाखुनि खे गॾे ई प्रोग्राम कयो आहे ऐं उनखां अलावा ताज बलोच साहिबु, ताज जोए जहिड़ो तव्हांखे अहिड़ो माहिर माण्हू मिले जंहिंजे टिप्स ते इहे सभु शयूं हुजनि ऐं एॾा सुठा शानदार मकाला। सची ॻाल्हि इहा आहे त खोड़ शयूं मूंखे इन्हनि मकालनि मां मालूम थियूं ऐं मां सिखी पई वञा। असांजो नओं नसुल जेको आहे उनखे इन्हनि सभिनी शयुनि जो फ़ाइदो वठणु घुरिजे ऐं असांखे उमेदु आहे त अॻिते बि इहा संगत जेका आहे सफ़ाल थी अॻिते लाइ बहितरीनु कमु कंदी। ॾिसो अॼोकी कॉन्फ्रेंस मां सम्झां थी त सिंधी अदबी संगत जी काफ़ी वक़्त खां पोइ जेके शुरू कयल अदबी सरगर्मियूं आहिनि उन में ॾाढी अहम आहे। इन हवाले सां बि अहम आहे त हींअर सिंधी अदबी संगत जूं 2 शाखूं जेके आहिनि से गॾु थी रहियूं आहिनि ऐं उन्हनि जे करे जेका असां मां सम्झां थी त हीअ ॾाढी अहम आहे। ॿिए नंबर ते ही अहम इहो आहे त इहा सिंधी अदबी संगत जी 75 साला जेका डायमंड जुबली आहे उहा मल्हाई पई वञे ऐं उन डायमंड जुबली जे हवाले सां सिंधी कहाणी ऐं सिंधी शाइरी जे हवाले सां मुख़्तलिफ़ शाइरनि मुख़्तलिफ़ उन्हनि खे भेटा ॾिनी पई वञे जेका असां कहाणीकारनि खे गॾोगॾु अॼोकी उनजी अहम ॻाल्हि इहा हुई त सिंधी अदबी संगत जा जेके बि जनरल सेक्रेटरी रहिया आहिनि उन्हनि जनरल सेक्रेटरीज़ जे हवाले सां उन्हनि जा मकाला पेश कया विया, उन्हनि जे बारे में ॻाल्हायो वियो, उन्हनि जे अदबी
ऐं सिंधी अदबी संगत जे किरदार जे जोड़जक जे हवाले सां उन में कम जे हवाले सां उन जे किरदार खे सारायो वियो। सो मां ईअं सम्झां थी त हीअ कॉन्फ्रेंस न रुॻो अहम आहे पर इहा हिकु वक़्तु ते सिंध जे अदीबनि खे गॾु आणण जो बि हिकिड़ो ज़रियो साबित थी आहे। ऐं मां उमेद थी कयां त जेको ईंदड़ प्रोग्राम जेको मर्कज़ जे पारां थींदो उहो अञा वधीक शायाने शान ऐं वधीक जेका असां बहितर थींदो। हीअ अलबत्ता तमामु सुठी कोशिशि आहे। मां मुबारकबाद ॾींदसि सिंधी अदबी संगत कराची जे सभिनी शाखनि खे जिन जी गॾियल कोशिशनि सां हीअ कॉन्फ्रेंस मुनक़द थी सघी आहे। हा, हीअ कॉन्फ्रेंस जेका आहे 75 साल जेका संगत जा पूरा थिया आहिनि, डायमंड जुबली उन जे हवाले सां दोस्तनि कोठाई आहे ऐं उनखे सामाम जसू जो वॾी शख़्सियतूं जेके सिंधी अदबी संगत जा सेक्रेटरी जनरल रहिया, जिन पायोनियर रहिया, जिन तंज़ीम खे हिन अॻिते वधायो ऐं 75 साल ख़ैर ख़ूबी सां उन संगत जा पूरा थिया, उन्हनि ते अलॻि अलॻि निशिस्तूं रखियूं अथऊं। उनखां अलावा सिंधी अदबी संगत जा नाले वारा कहाणीकार उन्हनि ते निशिस्त आहे, मुशाइरो आहे। त हीअ सुठी ॻाल्हि आहे। काफ़ी वक़्त खां पोइ हिकिड़ो इवेंट थियो आहे जंहिंमें गोबिंद मालीअ ते ॻाल्हाए वियो, रशीद भटीअ ते, तनीर अब्बासी, शमशुर हैदरी, ताज बलोच। त मां सम्झां थो त इहा हिकिड़ी सुठी रवायत रही जो असां उन्हनि जे माज़ीअ जे ॻाल्हियुनि खे उन्हनि खे, छाकाणि इन दोस्तनि मकाला लिखिया तफ़सील सां, पर उहा मकाला त छपबा किताब में, पर हिते मुख़्तसरनि जेको उन्हनि दोस्तनि ॻाल्हायो त अॼु जो जेको नौजवान आहे घटि में घटि उनखे ख़बर पए त हीअ तंज़ीम जेका आहे उहा कीअं क़ाइमु थी, कहिड़ियुनि ॾुखियुनि हालतुनि में क़ाइमु थी। ऐं तंज़ीम सिर्फ़ु ईअं न आहे त सिर्फ़ु गजाणियूं करणु, मुशाइरा करणु, वाह वाह करणु, पर हिन तंज़ीम पंहिंजी ॿोलीअ खे बचायो आहे। सिंधी ॿोलीअ जी जेका तहरीक आहे उहा हिन सिंधी अदबी संगत जे प्लेटफॉर्म तां हली, जंहिंजे करे सिंधी ॿोली बची। अॼु यूनिवर्सिटियुनि में जेका सिंधी ॿोली आहे उहो उन सिंधी अदबी संगत जे करे आहे। प्राइमरी खां वठी यूनिवर्सिटी ताईं जेका ॿोली पढ़ाई थी वञे, जॾहिं त अॻु में जेका आहे हिकु मार्शलाई दौरु, अयूब खान जे दौर में सिंधी ॿोलीअ जी जेका हैसियत घटाए करे 5 दर्जे ताईं उनखे महदूद कयो वियो। ऐं पोइ सिंधी अदीबनि ई तहरीक हलाई। तव्हां ॾिसो त रेलवे जा जेके सिंधीअ में नाला ॾिसो था रेलवे स्टेशन ते लॻल आहिनि, इहे बि सिंधी अदबी संगत जी तहरीक जो नतीजो आहिनि। वोटर लिस्टूं सिंधीअ में, ॿिया जेके ॿिया रिकॉर्ड जेके आहिनि काफ़ी उहो सिंधीअ में आणण लाइ उन्हनि इहे अदीबनि जी जेका जदोजहद, छाकाणि त उन ज़माने में अहिड़ी सूरत हाल कान्हे जो ॿी का सियासी जमायत या को उहो रोल अदा करे सघे, पर अदीबनि इहो रोल अदा कयो, जंहिंजो नतीजो आहे त असांजी ॿोली अॼु हिन सूरत हाल में पहुती आहे ऐं प्रोग्राम थियनि था, इहे सभु थियनि था। सिंध जा जेके नौजवान आहिनि जेके अदब सां मुहबत कनि था ऐं अदब में अचणु चाहिनि था, उन्हनि जे लाइ तव्हां छा चवणु चाहींदव? हा, उन्हनि खे गुज़ारिश आहे त भली ॿिए दुनिया जा इल्म हासिलु कनि, ॿियूं ॿोलियूं बि सिखनि। असां कंहिं बि ॿोलीअ जे ख़िलाफ़ु न आहियूं, भली अंग्रेज़ी, फ्रेंच, उर्दू, जेतिरियूं अचनि ॿोलियूं वधीक बहितर आहिनि, पर पंहिंजी माउ ॿोलीअ खे न विसारनि, छाकाणि त इहा इन जो असां ते हक़ु आहे वॾो। ऐं पंहिंजे ॿारनि खे बि पढ़ाइनि। असां आमतौर ते स्कूलनि में पंहिंजनि ॿारनि खे वञी दाख़िल कराईंदा आहियूं इंग्लिश मीडियम स्कूल में, पोइ ख़ुशि थींदा आहियूं त मुंहिंजे ॿार खे इंग्लिश मीडियम स्कूल में दाख़िला मिली वई आहे। पर उन वरी ऐं इहो चवंदा आहिनि त असां घरनि में ॿारनि खे वरी पोइ पढ़ाईंदा हुआसीं, ट्यूशन रखी ॾींदा हुआसीं या पाण पढ़ाईंदा हुआसीं, पर इहो ॾिठो वियो आहे त उहे कोन था पढ़ाइनि घरनि में बि। उनखे एतिरो टाइम नथो मिले, देरि सां मोटनि था, इन करे उहे ॿारनि खे पाण बि नथा पढ़ाइनि, न को उस्ताद रखी था ॾियनि। इन करे उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त महिरबानी करे पंहिंजी ॿोलीअ ॾांहुं ध्यानु ॾियो। सिर्फ़ु ईअं न त सिर्फ़ु ॻाल्हाइण जी हद ताईं सिंधी वञी बची वञे, वोकल लैंग्वेज न, पर ॿारु असांजो सिंधी लिखे ऐं सिंधी पढ़ी सघे। ॻाल्हाइण को मसइलो न आहे, अचनि था ॻाल्हाए थो सिंधी, सॼी दुनिया में सिंधी ॻाल्हाइनि था ॿार, ऐं पर उनखे सिंधी पढ़णु लिखणु नथी अचे। इहो हिकिड़ो वॾो मसइलो आहे ऐं सिंधी अदबी संगत इन मसइले खे बि खणे थी पई। ऐं इहा असां गुज़ारिश बि कयूं था वालदेन खे त महिरबानी करे संजीदा थियनि, ॿारनि खे इल्मु अदब ॾांहुं आणनि, उन सां उन किरदार साज़ी बि थींदी। ईअं न आहे तइलीम सां गॾु तरबियत हमेशह लिटरेचर कंदो आहे। ऐं जेकॾहिं ॿार खे तव्हां लिटरेचर न ॾिनो त पोइ ईअं ई तव्हां रोईंदा रहंदो त ॿार हीअं छो थी विया आहिनि, हीअं छो थी विया आहिनि, पंहिंजो किरदारु नथा, वालदेन जी फर्मा बरदे नथा कनि। उन सबबु इहो आहे त असां उनजा ज़िम्मेवार पाण आहियूं। ॿारनि खे लिटरेचर खां अलॻि कयोसीं, इन करे उनजी किरदार साज़ी न थी सघी आहे, तइलीम त उनखे मिली, तरबियत न थी सघी आहे, त इन करे इन तरफ़ ध्यानु ॾियणु खपे। सिंधी अदबी संगत जी 75 साला सेलिब्रेशन्स डायमंड जुबली में अॼु मां बि शरीक आहियां। 75 सालनि में पहिरियों दफ़ो मूंखे इहो एज़ाज़ मिलियो आहे ऐं मूंखे शरीक थियण जे लाइ महताब राशिदी, सलीम अहमद, ताज जोए ऐं जेके हिते जा सिंधी अदब जा आहिनि, जेके हर हिन सिंधी अदब संगत खे
हलाए रहिया आहिनि उन्हनि मूंखे इनवाइट कयो। हालांकि मां जॾहिं पढ़ंदो हुउसि ऐं रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते बि हूंदो हुउसि, ऐं तॾहिं खां सिंधी अदबी संगत में हुउसि। पोइ आउं लाहौर में फिल्म सिलसिले में हूंदो हुउसि, त पोइ जॾहिं उते आउं ॿुधंदो हुउसि पढ़ंदो हुउसि त सिंधी अदबी संगत जी का तक़रीब थी आहे, पर मूंखे केर बि इनवाइट न कंदो त मूंखे ॾाढो ॾुखु थींदो हुओ। छाकाणि जो मां सम्झां थो त मां बि ॼण फाउंडर मेंबर्स मां सिंधी अदबी संगत, लेकिन अॼु मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे ऐं मां इहो ॾिसी ॾाढो पुरुमीद थियो आहियां त सिंधी अदबी संगत बहितरीनु कमु करे रही आहे। हिन जूं केतिरियूं शाखूं ठाहियूं आहिनि। मां हिननि खे अॼु डायमंड जुबली ते मुबारकबाद पेश कयां थो, ख़राज तहसीन पेश कयां थो। ऐं जेके अॼु जा अदीब शाइर आहिनि उन्हनि खे मशवरो ॾींदुसि त बाबा कलम में वॾी ताक़त आहे, अदीबनि ऐं शाइरनि जे कलम में वॾी ताक़त आहे। तव्हां पंहिंजी इन्हीअ कलम जी ताक़त खे मुआशरे में अमन मुहबत ऐं भाईचारे में इस्तेमालु कयो। पर जॾहिं को ॾाढ थिए, को ज़ुल्म बरबरियत थिए ऐं नाइंसाफ़ी थिए ऐं सिंधियुनि जा हक़ बारिया वञनि, त पोइ पंहिंजे इन्ही कलम खे तलवार वांगुरु इस्तेमालु कयो। अॼोकी कॉन्फ्रेंस उन इदारे या तंज़ीम जे हवाले सां आहे जंहिं सिंधी अदब ऐं सिंध जे मसइलनि जे लाइ 75 साल जाखोड़ियो, सिंधी ॿोलीअ जी तरक़ी वाधारे जे लाइ कमु कयो। सिंध जूं मशहूरु अदबी शख़्सियतूं हिन अदबी इदारे सां मुंसलिक रहियूं ऐं उनजो जेको कंट्रीब्यूशन हुयो उन जे नतीजे में अॼु जेका सिंध तव्हांखे कंहिं हद ताईं सुजाग नज़र अचे थी त उनजो सबबु हीअ सिंधी अदबी संगत जी तहरीक हुई। सिंधी अदबी संगत ॿोलीअ जी तहरीक में अहम किरदारु अदा कयो। सिंधी अदब जा आबियारीअ जा जेके अहम किरदार अदा कंदड़ शख़्सियतूं उहे सिंधी अदबी संगत सां वाॻियल हुयूं। सभ खां पहिरीं त माई टी वी जे ॾिसंदड़नि खे ॾे थोरे परॾे में सभिनी खे सिंधी अदबी संगत जी डायमंड जुबली 75 साला जी तक़रीब ऐं उन जे 75 साला मुकमल थियण जी ख़ुशीअ जा तमामु घणियूं मुबारकूं हुजनि। सिंधी अदबी संगत बुनियादी तरह हिकु न रुगो इल्मी अदबी अदारो आहे, पर हुन जी सॼी हिस्ट्री में सिंध जे मसइलनि जे बारे में मुज़ाहमत हुजे ऐं सिंध जे हक़नि जे बारे में का ॻाल्हि हुजे त सिंधी अदबी संगत जो वॾो कंट्रीब्यूशन आहे हुन में। आउं बज़ाते ख़ुदि सिंधी अदबी संगत जी पैदावार आहियां, मूंखे ख़ुशी आहे। सांगड़ में जेका सिंधी अदबी संगत जी 80 ऐं 90 जे ॾहाके में आउं सिंधी अदबी संगत शाख सांगड़ जो सेक्रेटरी रहियुसि। उते असां प्रोग्राम्स कयासीं। अदबी संगत जे तमामु यानी यादगार जेके गॾियाणियूं हुयूं उन में मूंखे शिरकत जो मौक़ो मिलियो। वॾनि शाइरनि अदीबनि जे यानी मौजूदगी में असां पंहिंजा कचा फिका शेर पढ़ी ऐं उतां ई पुख़्तगी हासिलु कईसीं। साईं शमशील हैदरी जहिड़ो माण्हू, नियाज़ हिमायूनी, कमर शहबाज़, अमर जलील, अली बाबा, इमदाद हुसैनी, ताज बलोच, कहिड़ा नाला ॿुधायूं। हिकिड़ी कहकशां हुई राइटर्स जी ऐं असां नवां लिखणु शुरू कयोसीं ऐं अदबी संगत जे ई आधार ते असां पंहिंजे पाण खे मंज़र आम ते आंदो एज़ ए पोइट, एज़ ए राइटर। सिंधी अदबी संगत सची ॻाल्हि आहे त हाणोको जेको उनजो दौरु आहे उन में ई जॾहिं धड़ा थी विया त उनजो मूंखे ज़ाती तरह बल्कि मुंहिंजे सभिनी अमसर दोस्तनि खे ॿियनि खे बि ॾाढो ॾुख हो ऐं शुक्र आहे त कुझु न कुझु वरी हाणे मिलाप थिए पियो, संगत हिकु थिए पई। असांजी त ख़्वाहिश आहे त हिकु थिए। ॿियो मूंखे सिंधी अदबी संगत जी क़यादत खे हिकिड़ो अर्ज़ु करिणो आहे। ॾिसो, दुनिया हाणे डिजिटलाइज़ दौर में पहुची वई आहे, शयूं तमामु घणो अॻिते वधी वियूं आहिनि। रवायती जेके उनजो जेको तसलसुल आहे उन में हाणे नवाण अचणु घुरिजे। मिसाल तौर ॿियूं जेके ॿियनि ॿोलियुनि जूं ख़ासि तौर उर्दू ॿोलीअ में जेके वॾा इदारा आहिनि, रेख़्ता हिकिड़ो तमामु वॾो इदारो आहे। उन सॼी पंहिंजे अदब खे, उर्दू अदब खे डिजिटलाइज़ करे छॾियो आहे
अहिड़े नमूने सां वॾा वॾा मुशाइरा ज़ूम ते कनि था। वॾो हिकिड़ो माहौल आहे। सिंधी अदबी संगत सॼी सिंध में फैलियल आहे। ऐं चाहियां थो त उनजो बि हिकिड़ो माहवार अहिड़े क़िस्म जो ज़ूम ते हिकिड़ो मुशाइरा थियणु घुरिजनि, कहाणी कॉन्फ्रेंसिस थियणु घुरिजनि, जीअं उहा शइ ॾे तोड़े परॾे ताईं पहुची सघे। डिजिटल दौरु आहे ऐं सिंधी अदबी संगत खे पंहिंजी मरकज़ी ऑफिस आहे, उनखे सिर्फ़ु एफर्ट वठिणा आहिनि। ऐं एतिरा नौजवान आहिनि जेके इन डिजिटल दुनिया में वॉलंटियर करण लाइ तयारु थी वेंदा। सो ओवरऑल अॼोकी तक़रीब जिन 5 शाख़ुनि गॾिजी कई आहे, उन्हनि खे मुबारकबाद हुजे। सिंधी अदबी संगत ज़िंदाबाद।